नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। प्रोग्राम हैदराबाद टाइम्स में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पर डिस्कस थियो आहे ऐं तमामु वॾा जेके लेखक आहिनि, अदीब, दानिश्वर, मुख़्तलिफ़ सोसाइटियुनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि सां डिस्कस थियो आहे। हीअ जेका हिन वक़्तु आलमी सूरत अख़्तियार करे वई आहे, वबा करोना, उन करोना माण्हुनि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि ऐं करोना तमामु घणो हिकिड़ो नुक़सान बि पहुचायो आहे। माण्हुनि में एतिरो हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे जो जेके समाजी विथी हुजणु या ॿिया मामला जेके डॉक्टर मना कनि था जिन शयुनि खां, उहे त पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि। पर जेकॾहिं दुनिया जे अंदरि वरी दुनिया खां पोइ पाकिस्तान जी ॻाल्हि कजे, पाकिस्तान खां पोइ सिंध सूबे में अचिजे त सिंध सूबे में उन शयुनि जो पहिरियों जेको शुरूआती ॾींहंनि में तमामु घणो ख़ौफ़ हुयो, माण्हुनि एहतियात बि कयो, हुकूमत जे तरफ़ां बि सख़्ती कई वई। पर हिन वक़्तु मजमूई तौर ते जीअं रमज़ान शरीफ़ जा ॾियारा शुरू थिया आहिनि ऐं रमज़ान जो ज़ाहिर आहे माण्हू रोज़ा रखनि था, राति जो तरावीह थिए थी, इबादतूं थियनि थियूं, वरी शाम जो इफ़्तारीअ जी तयारी कई थी वञे मार्केटनि में, सब्ज़ी मंडियुनि में, फ्रूट मार्केट आहिनि या जेके गोश्त मच्छी जा मार्केट आहिनि, उते माण्हू वञनि था, पर उते कंहिं बि क़िस्म जी SOPs ते को अमल नथो थिए ऐं अमल न थियण जे करे जेका हीअ ख़तरनाक बीमारी आहे उन जे वधण जो ख़दशो थींदो पियो वञे। सिंध में अञा बि उन जो जेको पेशेंटनि जो जेको तइदादु आहे उहो ॾींहों ॾींहुं घटिजण बजाए वधंदो थो वञे। सिंध सरकार त उन ते तमामु घणा सुठा उपाउ वरिता शुरूआती ॾींहंनि में ई, पर वफ़ाक़ ऐं सूबनि जो जेको मामिलो आहे इहो शुरू खां वठी रहंदो आहे। हिन वक़्तु PTI जी गवर्नमेंट आहे ऐं हिन वक़्तु वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब अञा ताईं बि उन लॉकडाउन जे हिमायत में न आहे ऐं जेकॾहिं मुल्क जे सदर जी ॻाल्हि कजे त उन बि कुझु SOPs ठाहे कुझु वापारियुनि सां या कुझु मज़हबी तंज़ीमुनि जे हवाले सां कुझु रिलीफ ॾियारण जी कोशिशि कई आहे त रिलीफ ॾिनो वञे हिन लॉकडाउन जे सिलसिले में। बहरहाल सिंध हुकूमत जी जेके अञा उहो लॉकडाउन वारो सिस्टम त बरक़रार आहे, पर माण्हू हिन वक़्तु अवेयरनेस त आहिनि पर माण्हू उनजो ख़्यालु नथा कनि। शायदि उनखे डपु, उहो ख़ौफ़ ख़तमु थी वियो आहे या त उन्हनि जी ज़िमेवारी जेका हूंदी आहे उहा नथा निभाए सघनि, गैर ज़िमेवाराना तौर ते कमु कंदा। बहरहाल दुनिया जे अंदरि जेको हीउ लॉकडाउन आहे, ॾुखिया सुखिया ॾींहं अलाए केतिरियूं अॻ में बि मुसीबतूं आयूं आहिनि माण्हुनि ते दुनिया जे अंदरि, सॼी दुनिया में, पर उन खां पोइ वरी मुल्क ख़ुशहाल थिया आहिनि। जेकॾहिं सरवाण हुकुमरान चङा आहिनि ऐं टेक्निक आहिनि, उन्हनि खे सम्झ में अचे थी शयूं त उहो हिन ॾुखियाई वक़्तनि मां निकिरी था वञनि, पार थी था वञनि। पर के वरी अहिड़ा सरबराह हूंदा आहिनि जो उन्हनि मुल्कनि खे ऐं उन्हनि इदारनि खे विहारे छॾींदा आहिनि। अॼु हुन ते डिस्कस कयूं था। एडवोकेट यूसुफ लगारी साहब असां सां गॾु आहे। एडवोकेट यूसुफ लगारी वॾो नालो आहे, कानूनी माहिर आहे, उन हवाले सां बि त असां अॼु हिन प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त हीअ जेका वबा आई आहे, हिन वबा जे ख़तमु थियण खां पोइ कहिड़ियूं तब्दीलियूं थियूं अचनि, छा पियो थिए ऐं छा थी सघे थो, कहिड़ियूं शयूं मुमकिन आहिनि दुनिया जे अंदरि, छा छा थियण पियो वञे, उन ते डिस्कस कंदासीं। यूसुफ लगारी साहब, तव्हांखे भली कार चऊं था प्रोग्राम में अचण ते। हिन वक़्तु सॼी दुनिया जीअं बि जेके बि कुदरती आफ़तूं आयूं आहिनि, बरसातूं, जीअं सिंध में पाण ॻाल्हि कजे त ॿोॾि आई, बरसातूं आयूं, कचा आबाद थिया, कचनि में जेके माण्हू रहनि पिया उहे रोज़गार सां लॻी विया, तमामु हिकिड़ो सुठो सिलसिलो शुरू थियो। ऐं ईअं ई थींदो आहे जॾहिं बि का मुसीबत ईंदी आहे, को तकलीफ़ ईंदी आहे, उनखां पोइ वरी बि बहितरी जे तरफ़ मुल्क वेंदा आहिनि, क़यादतूं बहितरी जी तरफ़ वेंदियूं आहिनि। छा पिया सम्झो हीअ जेका वबा आई आहे दुनिया जे अंदरि, हिन ख़ौफ़ ऐं तमामु घणो हिकिड़ो हिरासमेंट जी सूरत अख़्तियार करे वई आहे छा हीअ वबा, कीअं हिन खां बची सघिजे थो? तव्हांजी ज़फ़र साहब वॾी महिरबानी। मां को माहिर कोन आहियां, न मां सिहत जे मसइलनि ते को माहिर आहियां, न दवाउनि जे मसइलनि ते माहिर आहियां, न कुझु, पर हिकिड़ो फ़र्द जी हैसियत सां, हिकिड़े शहरी जी हैसियत सां जेकी कुझु मूं महसूसु कयो आहे उहो तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। हक़ीक़त में को डॉक्टर माहिर हुजणु खपे हा, को वॾो सर्जन हुजणु खपे हा, या वबाई मर्ज़नि ते उहो कुझु ॿुधाइजे। पर हिकिड़े आम माण्हू जी हैसियत सां जेको मुतासिर थिया आहियूं उन ते आउं तव्हां सां तफ़सील तौर ते बहस मुबाहिसो करे सघां। तव्हां हींअर ॻाल्हि कई हींअर दुनिया सॼी में ख़ौफ़ आहे। ख़ौफ़ जो मतिलबु छा हूंदो आहे? ख़ौफ़ छा खे चइबो आहे? ख़ौफ़ उहा शइ आहे जंहिंखे रोमी साहब जेको आहे सो हिकिड़े लफ़्ज़ में चयो आहे, हिकिड़ी लाइन में चयो आहे, रूमी ॻाल्हि कई आहे त उहा शइ जेके ॿिया अव्हांजे कंट्रोल हुजे, जेका अव्हांजे कंट्रोल में न हुजे, उनखे ख़ौफ़ चइबो आहे। जीअं मौत असांजे कंट्रोल में न आहे, उहो ख़ौफ़ हूंदो आहे मौत जो। तीअं जेका वबा हींअर करोना आई आहे उहा एक्चुअली मौत आहे ऐं माण्हुनि खे मौत जो ख़ौफ़ जेको आहे हर माण्हू खे थींदो आहे, समझदार माण्हू खे, आम माण्हू खे,
पंहिंजो ख़ौफ़ थींदो आहे, पंहिंजे बचे जो ख़ौफ़ थींदो आहे, पंहिंजी बिरादरी रस्तम रवाज दोस्तनि सभिनी जो थींदो आहे। सही हाणे इन जा जेके असर जेके मुंहिंजे फ़र्ज़ जी हैसियत सां महसूसु थो करियां, हिकिड़ो त माण्हुनि जी सिहत ते पिया आहिनि जेके समाजी तौर ते, हिकिड़ो त आउं उन सिहत जे शोबे सां ॻाल्हाईंदुसि त माण्हू जेको आहे किथे बि इन जो इलाजु न आहे, हाँ दुनिया अञा में इन जो इलाजु तश्कील न थी सघियो आहे त कीअं इन जो थींदो, कहिड़े तरीक़े सां इन जो कयो वेंदो। हाणे प्लाज़्मा जी ॻाल्हि कनि था, पर प्लाज़्मा जेको हूंदो आहे सो हिकिड़ो प्लाज़्मा वधि में वधि ॿिनि माण्हुनि खे लॻी सघे थो, उहो हिकिड़े माण्हू जो प्लाज़्मा जो कतियो थियो पियो ॿिनि माण्हुनि खे मिले, उहो ॿिनि माण्हुनि जा माण्हू खे इलाजु न आहे उनजो सही करोना जो, पर उहो जा ॿिया करोना जे करे जेके ॿिया पार्ट्स बॉडी जा ख़तमु पिया थियनि उन्हनि खे बचाए थो, सिर्फ़ु उहो उन हूंदे बि मौत थी सघे थो, पर उन में का बि अहिड़ी कुझु न आहे। हाणे इन जो फैलिजण जो तरीक़ो जेको आहे सो सभिनी ॿुधायो वियो, डॉक्टरनि टीवीअनि ॾिसण ते अची पियो त इहो हिकिड़ो सोशल कॉन्टेक्ट सां थिए थो, जेकॾहिं कॉन्टेक्ट में तव्हां ईंदो त इहो थींदो। हाणे हिन खां कीअं बची सघिजे थो, हिकिड़ो त हिन सभिनी डॉक्टर थोरे ॿिया माहिर ऐं सभई जेके हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि, हिकिड़ो सोशल डिस्टेंस रखणु खपे, फिज़िकल डिस्टेंस रखणु खपे, समाज में उथण वेहण खां पासो थियणु खपे, सही कंहिं शादी मुरादी खां पाण थियणु खपे, कंहिं इज्तिमा खां परे थियणु खपे, घर में पण वेहिजे त डिस्टेंस ते वेहिजे, ऐं तंहिंखां पोइ न सिर्फ़ु इहो सफ़ाई जो ख़्यालु रखिजे, पर घर में कुझु एंटीबायोटिक अहिड़ियूं शयूं हणजनि जो जीवड़ा मरनि, बैक्टीरिया मरनि, जेके अहिड़ियूं शयूं हुजनि उहे त लॻाइणु खपनि, ऐं ख़ुदि हथ जेके आहिनि से धोअणु खपनि, मुंहुं धोअणु खपे, पंहिंजी सिहत खे सवले नमूने सां बॉडी खे कपिड़नि खे हिफ़ाज़त रखणु खपे। हिकिड़ी त ॻाल्हि इहा हिकिड़ी अचे थी सिहत जे मामले में त माण्हू जेको आहे सो हिकिड़ो इन ख़ौफ़ में आहे त आउं छा थींदुसि, हाणे छा थींदो। सभ खां वॾी हिन बीमारी जी जेका ख़ौफ़ ॾियारे थी त जेको माण्हू में आइसोलेशन में वियो हलियो उनखे न को कंहिंसां मिलण जी इजाज़त आहे, न को उनखे कुझु आहे, पछाड़ी जो सिर्फ़ु जनाज़े ते बि परे खां पेश करिणो आहे, उनजो जनाज़ो बि न आहे, त उहो न को पंहिंजे हिदायतूं ॾेई सघे थो, न को जिन ॾेई सघे थो, न की ॻाल्हि पंहिंजी फैमिली जो। हिकु त उन बीमारी लॻण सां उहो अधु मौत खां वठी उनजी हयाती हली थी वञे, ॿियो त उनजा माण्हू परेशान था थियनि, तंहिंजे करे हिकिड़ी वॾी मौतमार ख़तरनाक हयाती आहे। हिन खां जेतिरो पहिरियों थी सघे आवाम खे त बचणु घुरिजे, सोशल डिस्टेंस ते रहणु खपे, उन ते इहे शयूं पहुचणु खपनि त जीअं पंहिंजो हिन खां बचा कनि। हाणे हिकिड़ो तरीक़ो इहो आहे, ॿियो तरीक़ो इहो त इहो त सिहत जो थियो जी बरक़रार रखी सघिजे, सिहत जे लाइ कीअं पाण खे बचाए सघिजे, पंहिंजे बचाए सघिजे, पाण ज़िंदा रहे, अॻिते हली अॻिते कुझु करे सघंदो। इन द मीन टाइम जेकर दुनिया मां का जीअं जा चवनि था 48 कलाक ताईं रहे थो ग्राउंड ते, ऐं वधि में वधि 15 ॾींहं ताईं बीमारी हली सघे थी, या मारे या जीअरो करे का ॻाल्हि सघे थी, तंहिं करे उहो एतिरो ज़रूरु करणु खपे जेसीं ताईं बीमारी ख़तमु थिए तेसीं ताईं पंहिंजो पाण खे बचाव में आणणु खपे। इहो थियो हिकिड़ो सिहत जो तर्सो। ॿियो अचे थो हिन जो असरु जेको आहे उहो आहे समाजी। हाणे समाजी हैसियत सां पहिरियों आहे जेके माण्हू भाकुर पिया मिलंदा हुआ उहे ठूठ बि कोन था मिलाइनि, उहे पंहिंजी हिक ॿिए सां मिलण हथ ॿधी चाल था छॾाइनि, उहे मिलनि बि कोन था, उहे हिक ॿिए जी मदद करण खां बि लाचार आहिनि, हिक ॿिए वटि वञी कोन था सघनि, हिक ॿिए खां ख़ुशि करे बि कोन था पुॼी सघनि, ऐं हिकिड़ी समाज जा जूं तक़रीबात उथण वेहण जेको उनमें तब्दीली अची वई आहे, उनमें हिसाब में अची वियो। टी शइ इहा अची वई आहे आख़िर जेको आहे त जेके हाणे उन तब्दीली कारण में बि अची वियो, माण्हू जे खाध खुराक ते बि बची वई, कहिड़ी शइ खाइणु खपे कहिड़ी न, छाकाणि इहा सप्लाई ख़तमु थी वई आहे लॉकडाउन जे करे। हाणे इहो लॉकडाउन जे करे सप्लाई ख़तमु थियण जे करे माण्हू वटि जेका शइ अवेलेबल आहे उन ते गुज़ारो थो करे, पर उहो केरु आहे जेको अवेलेबल आहे महीने जो खाधो रखी सघे थो, उहो आहे जो सरहदी वारो माण्हू आहे, या मिडिल क्लास का बि थोरो अपर क्लास जो माण्हू, आम माण्हू मिडिल क्लास या हुनजो माण्हू हाणे चऊं था त लॉकडाउन खे थियणु खपे ऐं ज़रूरु थियणु खपे। सॼी दुनिया चवे पई, जॾहिं अमेरिका लॉकडाउन करे सघे थो, सऊदी अरब लॉकडाउन करे लॉकडाउन आहे, हिन खां उहो थिए थो हिते छो लॉकडाउन जी मुखालफ़त पई थिए, हिते इन करे लॉकडाउन जी मुखालफ़त पई थिए छाकाणि त इहो समाजी तौर ते जेको हिननि खे समाज खे खाराइणो पीआरणो, सोशल सिक्योरिटी ॾियणी हुई, मज़दूर खे, ग़रीब खे, हारी खे, उहो ही हुकूमत कंहिं माण्हू खे सोशल सिक्योरिटी ॾेई नथी सघे। हिन जा हेल्थ कार्ड बि हलनि कोन था, कंहिं वटि बि ॾेई कोन थी सघे, ऐं न को अहिड़ियूं अस्पतालूं आहिनि, न को अहिड़ो तरक़ी थी आहे, न को अहिड़ो तनज़ीम आहे, तंहिंजे करे माण्हू जेके आहिनि से लाचार, पर लॉकडाउन मां को फ़ाइदो कोन थो थिए उन्हनि खे, केॾां वञनि, उन करे उन आहे। हाणे इहो त हिकिड़ो समाजी त जुदा हिकिड़ो समाज ठहे पियो, नओं समाज ठहे पियो,
माण्हुनि खे नौकरियुनि मां विया हलिया, उन्हनि जूं नौकरियूं ख़तमु थी वियूं। हाणे उहो कहिड़ो धंधो कंदा, कहिड़ी न ॻाल्हि कंदा, तंहिं करे समाज ते इहा ॻाल्हि थी अचे। इक़्तिसादियात ते अचे थो त जीअं माण्हू कुझु बचति हूंदी सो महीनो 2 महीना खाए हलियो वेंदो, पर जेको माण्हू रोज़ आणे चाढ़े प्यारे उहो छा उहो करे? इक़्तिसादियात ते किथे पहुचंदो। तंहिं करे पाकिस्तान जी इक़्तिसादियात में प्रोडक्शन कोन थींदी, फैक्ट्रियूं बंदि आहिनि, कारखाना बंदि आहिनि, माण्हू बंदि आहिनि, तंहिं करे का प्रोडक्शन थी नथी सघे। ऐं जॾहिं प्रोडक्शन न थींदी शइ जी खोट थींदी, उन शइ जी खोट में अघु वधंदा, महांगाई वधंदी, उनजी सप्लाई घटि हूंदी, महांगाई वधी, जेके माण्हू जी परचेसिंग पावर में न हूंदा उहे वरी मुतासिर थींदा, उहे बुखनि जे पासे वेंदा ऐं उनजी सिहत मुतासिर थींदी, उन्हनि ते ॿी बीमारियुनि जा हमला थी सघनि था। इहो सभु कुझु उन सां वेंदो। टी ॻाल्हि त फ्रंट लाइन ते डॉक्टर जेके आहिनि से त करोना में बि आहिनि, उहे मरंदा था वञनि, उन्हनि खे न को किट्स आहिनि, न को उन्हनि जो को हवाले का शइ थी हलाए, उहो रुॻो शहादत जो दर्जो हुनखे मिले पियो, बाक़ी उन्हनि खे न की का उन्हनि खे पघार को मिलणो आहे, न को उन्हनि खे को वधीक पैसा मिलणा आहिनि, न को उन्हनि खे जेका अहिड़ी कुर्बानियूं पिया ॾियनि उन्हनि डॉक्टर सां जेका ज्यादती पई थिए उनमें कुझु कोन्हे। त उनजी इक़्तिसादियात जेका थींदी उन भरिसां माण्हू कहिड़े डॉक्टर वटि वञे पहुची नथो सघे। लगाली साहब तमामु सुठो डिस्कस पियो हले, पर हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठूं था। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। ज़बरदस्त डिस्कस पियो हले करोना जे हवाले सां, करोना कहिड़ियूं तब्दीलियूं आणींदी ऐं दुनिया जे अंदरि छा छा मुमकिन आहे थी सघे थो। एडवोकेट यूसुफ लगाली साहब असां सां मौजूदु आहे। लगाली साहब, हिन वक़्तु मईशत ते वॾो असरु पियो आहे, ॿियो सभु शयूं त आहिनि, मां सॼी ॻाल्हि इहा करणु पियो, इहो लॉकडाउन जी मुखालफ़त इहा आहे त मईशत ते असरु थो पए जेको मैशियत ते असरु थो पवे। मैशियत ते बि पाकिस्तान जी जनरल मैशियत ते त असरु पवे पियो, पर जेको हिकिड़ो आम माण्हू जी मैशियत ते जेको जनरल असरु पए थो, उहो रेज़िस्टेंस जेको कंदो उन रेज़िस्टेंस खे केरु रोकींदो? उहो जॾहिं बुख में मरंदो त उहो हुकुम जे ख़िलाफ़ु वेंदो, पंहिंजे पाड़े वारे सरमाएदार जे ख़िलाफ़ु वेंदो, पाड़े वारे ज़ख़ीरांदोज़ जे ख़िलाफ़ु वेंदो। तंहिंजे करे पाड़े वारो ज़ख़ीरांदोज़ चए थो त लॉकडाउन न हुअणु खपे, ॿियो सनअतकार चए थो दरख़्वास्त न हुअणु खपे, छाकाणि कमाशी तो नुक़सान थिए। हुकूमत चए थी त मुंहिंजे इक़्तिदार जे ख़िलाफ़ इहा दावा न थियणु खपे। सही। तंहिंजे करे उहो चवंदा लॉकडाउन न हुअणु खपे। माण्हू बीमारी में मरनि त हुनखे ख़ुदा जी तरफ़ां सम्झी मरनि, इलाज न हुअण जे करे चवनि दवा का इजाद कान हुअणु, पर मैशियत में जेके इक़्तिसादी तौर ते मरनि था त उनखे कीअं रोकिजे? हाणे हिननि जेको एहसास जे प्रोग्राम में पैसा ॾियण शुरू कया आहिनि, ठीकु आहे, पर इहो कंहिंखे थो बचाए? मारे थो वञे हुनखे न। इहो बि जेको तव्हां ईंदो त हिन जो छा असरु पवंदो, त वॾो ख़तरनाक असरु पवंदो। अच्छा। इन जा जेके 10 लख टाइगर फोर्स ठाहियो अथनि हिननि, उहे टाइगर फोर्स कंहिंजे कंट्रोल में हूंदा, केरु हुन जो कमांडर हूंदो, उन केरु कंट्रोल कंदो, कहिड़े कानून तहत कमु कंदा। सही। अच्छा, इहे जेको माण्हुनि खे पिया पैसा ॾियनि, या जेको चवंदा 8171 ते तव्हां करियो, त सुवालु आहे त आउं रुॻो सिंध जे माण्हुनि जी तरफ़ां चवां थो, सिंध जे ॿाराड़ी में 60 खां 70% माण्हुनि वटि त मोबाइल ई कोन्हे। तंहिंखां पोइ 50-40-50% या 30% या 40% वटि माण्हू वटि शनाख़ती कार्ड ई न आहे। त सिंध जे माण्हुनि जी सियासत ते जेको सिंध में ॿाराड़ी जे माण्हुनि ते कातरा, बलूचिस्तान, सिंध, स्परेटर, पंजाब जी रूरल एरिया जेका आहे, उन्हनि में उन्हनि माण्हुनि खे न का इमदाद मिली सघंदी, न को खाई सघंदी। उहे समाजी तौर ते या पिनण ते मजबूर थींदा, या फुरण ते मजबूर थींदा, या खाइण ते मजबूर, उनखां बचण जो ज़रूरी आहे। तंहिंजे करे एग्रीकल्चर वर्कर जेको आहे उनखे को सोशल सिक्योरिटी मिलियल न आहे, उनखे न को पेंशन मिली सघंदी, न को वकार पाली सघंदो, न को कुझु थी सघंदो। उहो पंहिंजी फसल खे पुॼाए नथो पियो सघे, छाकाणि ट्रांसपोर्ट बंदि लॻी पिया आहे, ट्रांसपोर्ट बंदि लॻी पिया आहिनि। तंहिं करे इक़्तिसादियात जेका आहे छा तबाह थींदी। पर हाणे इहो चइजे त जेके माण्हू बेरोज़गार थिया उहो कहिड़ो धंधो इख़्तियार कनि। सही। हाणे उन्हनि लाइ वरी नई मैकेनिक का अचे, तंहिं करे इक़्तिसादी तौर ते बि तमामु सुठो। हाणे अचे थो जेको आख़िर में मां तव्हांखे नंढो मिसाल ॿुधाईंदो आहियां त आख़िर इन्हनि जा असर जेके आहिनि से कंहिं ते पवंदा। इहे असर तव्हां सम्झो शायदि हिकिड़े दौलतमंद ते थिया, उनजी खणी दौलत घटिजी वई, पर पाण ज़िंदा आहे, पाण बंदि लॻो पियो आहे, सैनिटाइज़र इस्तेमालु करे उहो त बचियो पियो, हुनखे मौत जो ख़ौफ़ कोन्हे, वबा जो ख़ौफ़ कोन्हे। उनजे लाइ लॉकडाउन थिए नथे, पाण पंहिंजो लॉकडाउन कयो वेठो आहे। पर ॿियो जेको आम माण्हू आहे उनजे लाइ जेकॾहिं लॉकडाउन थिए थो त उहो वरी बुख थो मरे, पर लॉकडाउन ज़रूरी आहे। उहो बुख मरणु पसंदि कंदो, पंहिंजे पाड़े वारे खां पिनणु पसंदि कंदो, पर ईअं हर भरू वबा मौत जे मुंहं में वञणु न पसंदि कंदो। हाणे उनजा असर पवंदा सियासत ते। हाणे इक़्तिसादी समाजी त असरु पइजी वियो आहे। हाणे सियासत ते असर था
त जिन पार्टियुनि न सर्विस कई, जिन माण्हुनि पाण खाधो पाणे में न पहुचायो, सही जिन माण्हुनि पंहिंजो पेट भरियो पाणे वारे खे ॾिनो, हुनजो मौत ॾिठो, हुनखे मदद न कयूं, हिकिड़ो त उन्हनि सां हुनजा तलकात ख़तमु थींदा, तंहिं करे उहो उन्हनि सां एग्रीव्ड हूंदो ऐं ख़फ़ा हूंदो ऐं उन सां बिल्कुलु हिकिड़ो परे परे रहंदो। परे परे रहण न, पर जारहाना रवैयो हा इख़्तियार कंदो, सही जारहाना रवैयो। पहिरें हिकिड़ो त सियासत में इहो हलियो वेंदो त सियासत में जारहाना रवैयो वधीक ईंदो। ॿी ॻाल्हि इहो ॾिसण में थो अचे त सूबा जेके चवंदा जीअं हाणे सिंध सूबे जी मदद नथो करे, चए थी असांजी मर्कज़ का मदद न कई आहे, हा बिलाल भुट्टो चए थो त सूबा चवंदा थी इख़्तियार आहे जेकॾहिं टैक्स जा असां वटि हुजनि हा, असांजा पैसा असां वटि हुजनि हा, त असीं मर्कज़ खां मदद न घुरूं हा। सही तंहिं करे सियासी तौर ते इहा ॻाल्हि हिन जी मोहरणी अमेंडमेंट में कई त इहे सियासी उसूल मुताबिक़ त जेके रिसोर्सिस हुजनि से सूबनि वटि हुजनि हा, त सूबे जी हुकूमत पंहिंजे माण्हुनि खे, म्यूनिसिपलिटियूं पंहिंजे माण्हुनि खे, लोकल काउंसिलूं, यूनियन काउंसिलूं पंहिंजे माण्हुनि जी ख़बरचार वठनि हा, उन्हनि ताईं का शइ पुॼाईंदा। हाणे इहा टाइगर फोर्स जेके थींदी पैदा, उहा त हिकिड़ी पार्टी जी थींदी, पार्टी जी हा उहा पार्टी जी जेकॾहिं थींदी, उहा जेका अॻिते हली कहिड़े तरीक़े सां बिहेव कंदी, जिन माण्हुनि खे पहचाननि, इहो बि हिकिड़ो तमामु ॾाढो ख़तरनाक तरीक़े जो हिकिड़ो माण्हू पैदा थींदो। इहो फोर्स जेको पैदा पियो थिए उहो तशदुद कंदो, छा कंदो, उनजी ताक़त छाजे सियासत लाइ इस्तेमालु थींदी, या उहो ख़ैर जो कमु करे वञी घर पढ़ंदा भली माज़ू, सही ये घर निमाज़ू पढ़ंदा आहियो। टाइगर फोर्स हिकिड़ो सियासी तौर ते परमानेंट कमु ॾींदो, तंहिं करे इंतिहाई सियासत में बि घणो असरु पवंदो ऐं तमामु घणो असरु पवंदो सियासत ते बि उनमें, ऐं सियासत जी तब्दीली थींदी। आख़िर में अचे थो त मीडिया जेका अवाम खे बाख़बर पई करे, हाणे उहो बाख़बर रहण बि अवाम जो हक़ु आहे, सही उन मीडिया जे थी अवाम खे बाख़बर पई करे त उहा हिन तरीक़े सां कजो। आम माण्हू त चए थो मूंखे त साबुण हथ धोअण लाइ कोन्हे, पाणी खाइण त कुझु कोन, परे रही साबुण ई कोन धोइजो त असां हथु मिलाए सघां। सही त मीडिया जेका आहे उहा बि जेका आहे उनजो उन ते बि तमामु वॾो असरु पवंदो ऐं उनजे प्रोपेगेंडा जे करे माण्हू भला एक्टिव थींदा, होशियारु थींदा, ॻाल्हियुनि जी ख़बरचार पवंदी। तंहिं करे मीडिया जेका ख़बरचार पई ॾिए उहा बि पाण जी सियासत ऐं शौर में हिकिड़ो फ़ैसिला कनि अंदाज़ आणींदी। सही तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में बहितर किरदारु जेकॾहिं मीडिया अदा कयो त हाणे चए थो त इक़्तिसादियात तब्दील थी वई, कहिड़ा नवां कारखाना ठहंदा। हिकिड़ा कारखाना जेके नंढड़ा नंढड़ा हुआ, जेके महीने महीने कमाईंदा हुआ, 2 महीने जी ताक़त हुई, या वधि में 6 महीननि ताईं बेरोज़गार थिया, सही उहे त ख़तमु थी विया। हुनजी मैशत त बर्बाद थी, नंढड़ी का हुंडी जेको खॾी ठाहींदो हो, जेको उहो कंदो हो, सनत जो नंढड़ो हेडकारी, हुनजा त उहे नंढड़ा नंढड़ा कारखाना जेके ख़तमु थी विया, बंदि थी उहे विया। हाणे वरी छा कंदा, वरी उन्हनि खे केरु कंदो, वरी उन्हनि खे कोई इक़्तिसादी तौर ते हुकूमतूं मदद कंदियूं या न कंदियूं, इहो बि तमामु हिकिड़ो नओं सिलसिलो पैदा थींदो। त वरी कहिड़ी नई सनत पैदा कजे जेका उन सां हली सघे, जेका आईंदा जेकॾहिं काड़ी वबा हुजे त ककी बचिजे, सही उन लाइ छा तहफ़ुज़ मिलंदो या रुॻो सनत मूंखे तयारु करणी पवंदी, ऐं तंहिंखां पोइ की ख़बर पवंदी त इहा वबा ख़तमु थी आहे। तंहिं करे माण्हू समाजी तौर ते अञा ॿ टे साल परे रहंदा, ऐं परे रहण जे करे जेके नयूं तहज़ीब तमदनूं इक़्तिसादियात ठहंदी, उहा जी सियासत ते असरु अंदाज़ कंदी ऐं पाकिस्तान जे लाइ माण्हुनि लाइ हिकिड़ो नओं मुआशिरो ठहंदो, नओं महज़ूब मुआशिरो ठहंदो। उहो मुहज़िब मुआशिरो हूंदो। बहरहाल जेको बि थींदो उनजो रिएक्शन में जेको मुआशिरो ठहंदो उहो फ़ैसिला करणु मुआशिरो ठाहिणु माना खपे। केतिरो अंदाज़ो तव्हां हणी सघो था हिन टाइमिंग खे, केतिरी पंहिंजी मुंहिंजे ख़्याल में हिन जो जेको चवण आहे त मई में ख़तमु थी वेंदी, जेको अंदाज़ो नथो थी सघे, छाकाणि अञा ताईं माण्हुनि जी टेस्टिंग त थी न आहे न। हा टेस्टिंग न थी आहे। हिकिड़ो माण्हू 70 पंहिंजे घर जे माण्हुनि खे करे बीमार त ठीकु आहे, पर उहो माण्हू त ॿाहिरि हले पियो न, हा उनखे त रुकावट ई कोन्हे, उहो बुख में मज़दूरी करे पियो, खाराए पियो, ॿार खे वठी थो वञे, ॿियनि सां मिले पियो। मां हिते तव्हां वटि वेठो, मूंखे कहिड़ी ख़बर आहे तव्हां मां कहिड़ो आहे, या हिते बैक्टीरिया इहा आहे या न आहे, सही हिन स्टूडियो में आहे या न आहे, इहे कारोबार कीअं ख़बर बि नथी पए, देरि सां ख़बर बि नथी पए, हा। न को कहाणी दूरबीनी ॾिसण में अचे थी, न की ॻाल्हि आहे, जेसीं वरी माण्हू बीमार थिए, अलामतूं ज़ाहिर थियनि, तंहिं करे हिकिड़ो वॾो मुआशिरो तब्दील थींदो। माना छा था सम्झो त हीउ जेको ग़रीब तबिको आहे, जेको हाणे त मिडिल क्लास त मां सम्झां थो हिते आहे कोन, ॼण जहिड़ो आहे तहिड़ो न आहे, मिडिल ऐं जेको लोअर क्लास आहे, इन्हनि ते ई सॼा असर पवंदा वधि में वधि। ॾिसो मिडिल क्लास त आहे ई कोन, मां हिनखे मञण लाइ तयार ई न आहियां। सही मिडिल क्लास जेको हो अॻे जेको हो उहो हाणे लोअर क्लास में अची वियो। ठीकु, उहो लोअर क्लास खपे, वबा हुजे या न हुजे, उनखे अॻु में महांगाई में सनती तरक़ी जे करे उहे शयूं नथो वठी सघे, उहे पंहिंजे लाइ लवाज़मात पंहिंजे घर में नथो रखी सघे, नथो ओड़ियूं लग्ज़रीज़ आइटम वठी सघे, उहो अची वियो मिडिल क्लास वारो।
हाणे त जियो हैंड टू माउथ में हेठि में। सही। ॿी उहा ब्यूरोक्रेसी, करप्ट ब्यूरोक्रेसी, जंहिंजो को नालो वठण वारो कोन्हे, जेके नफ़े खोर, ज़ुख़िरा अंधो, मुनाफ़ा खोर या जेके माण्हू आहे उहे आहिनि अपर क्लास में। सही। उहो बि सभु जेको तबिको रहे थो उहो रूरल एरिया में न आहे, अर्बन एरिया में। सिंध जो ज़मीनदार जेको 200 एकड़ वारो आहे उहो अञा ताईं उन सेठ जी पेढी जो कर्ज़दार आहे, बैंक जो कर्ज़दार आहे, उनजी कमीस बि जेका पातल आहे कर्ज़ में आहे उन आहे। सही। उहो हारनि सां हिसाब, उहो 200 एकड़ वारो माण्हू बि हारनि खे हिसाब किताब ॾेई नथो सघे। उहो पाण खाई पेट गुज़ारे थो, हुनजा हारी बुख भरंदा, हुनखां हिसाब किताब नथो थिए। उहो हारी ख़ुदि पाण बदहाल आहे ऐं 24 कलाक उन ते मेंटली वरी जंहिंजो दिमाग़ी तौर ते बि परेशान में हूंदो उहो कहिड़ो सिहतमंद मुआशिरो ठाहे सघंदो। तंहिं करे तमामु ॾाढी तकलीफ़ जी ॻाल्हि आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़े सां हली सघंदो। लॻारी साहब, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। नाज़रीन, तमामु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधूं पिया लॻारी साहब जे, एडवोकेट यूसुफ लॻारी साहब, कोरोना जे हवाले सां, दुनिया जे अंदरि तब्दीलियुनि जे हवाले सां। हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो अॻिते वधायूं था। मोहम्मद यूसुफ लॻारी साहब असां सां गॾु मौजूदु आहे। लॻारी साहब, हीअ त थी वियूं दुनियादारी ऐं इहे जेके नंढियूं वॾियूं तब्दीलियूं, मईशत ऐं ॿिया शयूं, पर हाणे हिन वक़्तु जेके पुठिते पियल मुल्क आहिनि, हाणे पाकिस्तान जी ॻाल्हि कजे, बांग्लादेश जी ॻाल्हि कजे, हिंदुस्तान जी ॻाल्हि कजे, इहे समाजी हवाले सां या मईशत जे हवाले सां अॻु में ई इहे नंढा नंढा मुल्क जेके आहिनि हिते पाण वटि, उहे पुठिते पियल आहिनि। ऐं असांजे पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त पाकिस्तान जी तालीम जेका आहे उहा तमामु घणो ऑलरेडी पुठिते पियल आहे। हुते प्राइवेट जेके स्कूल आहिनि, कॉलेज आहिनि, यूनिवर्सिटियूं आहिनि, उन्हनि में वरी बि कुझु बहितरी आहे, पर जेके सरकारी असांजा इदारा आहिनि उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी ॻाल्हि कजे, कॉलेजनि जी ॻाल्हि कजे, बोर्डनि जी ॿियनि जी, त तालीम बि वॾी मुतासिर थी आहे। हाणे हीअ त 2 महीना अञा असांखे ईअं गुज़रिया आहिनि, पर अञा का ख़बर न आहे। चवंदा त हिन जो फेज़ 2 बि अचे थो। दुनिया हाणे फेज़ 2 जे जंग जी तयारी पई करे, त दुनिया जे जेके ॿियनि मुल्कनि में शुरूआति कंदो फेज़ 2 कोरोना, उन जी तयारी पियूं कनि। असां वटि अञा फेज़ 1 पियो हले। थी सघे थो त फेज़ 1 केतिरो हले, का उन जी शइ न आहे। तालीम जो पूरा कीअं करे सघे थो? तालीम ई क़ौमुनि खे अॻिते आणींदी ऐं क़ौमुनि जो मामिलो थींदो। मां तव्हां सां हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियां। तालीम ई क़ौमुनि खे वधंदी आहे, वधाईंदी आहे। मां हिन में गुज़ारिश कंदो आहियां, मुंहिंजो मुख़्तलिफ़ हिकिड़ो व्यू आहे जी। हींअर जेका पाकिस्तान में तालीम हली रही आहे, उन में सिर्फ़ु जेका तालीम कम जी आहे सा उहा आहे जेका टेक्निकल आहे। टेक्निकल ॿी तालीम जेका आहे सा हिकिड़ा जाहिल माण्हू पैदा करण लाइ, रुगो क्लर्क ऑनर पैदा करण लाइ, उन्हनि खे का प्रैक्टिकल शइ न आहे। दुनिया में तालीम ईअं कई वेंदी आहे त जेकॾहिं हिकिड़ी शुगर मिली या हिकिड़ी का फैक्ट्री खुले थी त उन खां असेसमेंट वठंदा आहिनि, तव्हां कॾहिं इहा फैक्ट्री चालू कंदो? उहो चवंदो 5 सालनि में। पुछंदा केतिरा इंजीनियर खपंदा तोखे? ओतिरा इंजीनियर, हेतिरा मूंखे स्किल्ड माण्हू खपंदा। पोइ उनखां उहा वठी पोइ उनखे चइबो त हीअ एतिरा तोखे इंजीनियर खपंदा, इहे इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ंदा, हिन जूं फीयूं पैसा तोखे भरणा आहिनि। पोइ जॾहिं तव्हां वांदा थींदा त उहो अची हुन फैक्ट्री में कमु कंदा, उहो बेरोज़गार न थींदो ऐं टेक्निकल माहिर हूंदो। सही। पर जेको आउं पंहिंजे मसइले सां पढ़ां पियो, पर आउं टेक्निकली एतिरो होशियारु हूंदुसि, उन ई हली वेंदो। हाणे ॾिसो त इंडिया में हिकिड़ी टेक्निकल तालीम वधी वई आहे, उनजे करे हुनजा हर माण्हू अरब UAE में, अरबस्तान में, सऊदी अरब में, तुर्की में, अमेरिका में, ख़ुदि उते हुनजा तमामु काफ़ी माण्हू। असां वटि इंटरनेट या का ॿी शइ जेका तालीम त आई आहे टेक्निकल, उहा सिर्फ़ु शहरनि में चंद जॻहियुनि ते आई आहे। टेक्निकल इंस्टीट्यूट आहिनि, यूनिवर्सिटियूं टेक्निकल आहिनि, बाक़ी ॿियो सभु ख़ैर आहे, ख़ुदा जो शुक्र आहे, का तालीम अहिड़ी टेक्निकल न आहे। उहा हिकिड़ो शौर पैदा करण में काफ़ी कुझु अंदाज़ो आणे सघे थी, शौर ॾेई सघे थी, पर उनजी माली तौर ते का मदद कोन थी करे सघे। उनखे कंहिं हिकिड़े समाज खे तब्दील करण जे लाइ क़ाइमु न थियणु सघे। तंहिंखां पोइ कोरोना वायरस जे करे त रुगो न, पर इहो त तालीम जो असरु पवंदो, छाकाणि त दुनिया जो जेको पहिरियों कानून आहे, जंहिं ते माशिरो ठहियो आहे, जंहिं ते मज़हब हलनि था, जंहिं ते असीं पाण हलूं था, उहा इख़लाक़ियात ऐं हिन कोरोना असांजो इख़लाक़ियात बर्बादु करे छॾियो आहे। छाकाणि असां इख़लाक़ी तौर ते कंहिंजी मदद न कई आहे, असां न उन्हनि सां वहिंवार कयो, न कुझु आहे। हाणे तालीमी तौर ते जेको असांजो तवल वञे थो, त जॾहिं असीं इख़लाक़ी तौर ते बि हिक ॿिए जी मदद न करे सघिया आहियूं, त अॻिते तालीम हली असीं छा कंदासीं? तालीम तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में तालीम जो सिलसिलो हाणे नओं शुरू थींदो। अच्छा। इहो तालीम जेको आहे हाणे उहो को बि अहिड़ी तालीम न कंदो आहे, जेको बि ईंदो सो टेक्निकलिटीज़ ॾांहुं वधंदो, त मूंखे का टेक्निकल शइ मिले। हाणे माण्हू खे जेकॾहिं तालीम वठणु खपे, हींअर जेको ऑनलाइन ते कमु शुरू कयो आहे यूनिवर्सिटियुनि,
इहो ॾाढो ख़ुशामद आहे सही ऑनलाइन ते। पर घणनि माण्हुनि वटि कंप्यूटर जेके ऑनलाइन ते पंहिंजो कमु करे सघंदा, केतिरा माण्हुनि जो लेक्चर ॿुधंदा ऐं केतिरा माण्हू हुन कंप्यूटर ते ऑनलाइन सुवाल जवाब नेट कोन्हे का ॿारनि में, नेट लाइ इंटरनेट लाइ लैपटॉप कोन्हनि के माण्हुनि वटि। इहो रुगो शहर जेको माण्हू या जेको वसियत वक़्तु माण्हू आहे उहो हुन मां फ़ाइदो, बाक़ी जेको आम माण्हू आहे उहो तालीम हासिल न करे सघंदो, उनजी तालीम जेका मुतासिर थींदी ऐं घणे ते थींदी। पर हुन खां अचे थी बुनियादी तालीम जेको आहे, केजी क्लास, नंढिड़ो क्लास, पहिरियों क्लास, ॿियो क्लास, टे क्लास, चौथे क्लास जो माण्हू कहिड़ो छोकिरो कंप्यूटर हलाए सघे थो, कहिड़ो छोकिरो हुन ते सुवाल जवाब करे सघंदो, कहिड़ो इंटरनेट जी तालीम ऑनलाइन हासिल करे सघंदो, मूंखे त सम्झ नथी अचे। उहो त लंडन यूरोप दुनिया जा मालिक जेके तरक़ी याफ़्ता उहे करे था, असीं हिते लाइ कोन था सघूं, तंहिं करे तालीम जी तबाही हुन में नई तालीम विझणो। हाणे मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी सलाह जेका आहे त ख़ासि तरह उन ग़रीब माण्हू खे जेको तालीम सां नथो पुॼी सघे, उहो पंहिंजे मां कोशिशि करे ऐं पंहिंजे मुल्क सां तालीम करे मौक़ो आहे वेहण जो, घर में तालीम वठण जो, उहो हासिलु करे। पर जेके नवां माण्हू अचनि पिया उन्हनि खे पंहिंजी तालीम टेक्निकल वठणु खपे, प्लम्बर थियणु खपे, वाडो कारपेंटर थियणु खपे, इलेक्ट्रीशियन थियणु खपे, उहो वठण जी सिंध जी इक़्तिसादियात सही थी सघे ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी तालीम अॻिते वठी सघे, इंजीनियर थी सघनि था, डॉक्टर थी सघनि था, साइंसदान थी सघनि था। ईअं न आहे त को रुगो मसलन सिंध यूनिवर्सिटी में केतिरा साइंस, हाणे त रुगो आहे साइंस जा शोभा, उन्हनि साइंस जे शोभनि में पंहिंजा सुठा किरदार अदा कनि, तालीम हासिलु कनि, पर उहा तालीम कंटिन्यू हूंदी तॾहिं थींदी, न त न थींदी। जे इहे ब्रेक थियो त इहा तालीम ख़तमु थी वेंदी, असरु पवंदो। ॿियूं दुनिया जे अंदरि सियासी तब्दीलियूं कहिड़ियूं अची सघनि थियूं? सियासी तब्दीलियूं ॾिसो जेके आहिनि, जेके हुकूमतूं हींअर वन वर्ल्ड थियण पियो वञे चवनि था त वन वर्ल्ड ॾिसो, असीं ग्लोबल वर्ल्ड थी चुका आहियूं। हाणे असांखे ॾिसो ऑनलाइन ते खपे, लंडन मां शहर घुरायो, का हितां घुरायो त 5 मिंट में मिले थी। ऑनलाइन ते सभु अमेज़ॉन जेको आहे उन कंपनी वटि हिकिड़ो शॉप कोन्हे, पर सॼी दुनिया खे माल सप्लाई करे थी। ऐं ॾिसो उबर जेका आहे उनजी हिकिड़ी टैक्सी पंहिंजी कान्हे, पर सॼी दुनिया खे टैक्सी करे थी। अली बाबा जेको आहे हिकिड़ो ग्लोबल विलेज ठाहे छॾियो आहे, तव्हां किथे बि होटल तव्हांखे खपे, कहिड़े हंधि बि खपे, रिहाइश जो कमिरो खपे, हिते खपे, पाकिस्तान में खपे, रशिया में खपे, अमेरिका में खपे, हुनजो हिकिड़ो होटल खोले पर तव्हांखे हर हंधि रिजर्वेशन मिलंदी। अहिड़े तरह सां कंहिं जहाज जी रिजर्वेशन, सीट जी रिजर्वेशन, तंहिं करे हाणे ऑनलाइन ते कमु हले पियो। इक़्तिसादी सरहदूं जेके आहिनि से घणो करे 75% डैमेज थी चुकियूं आहिनि, ख़तमु करे चुकियूं आहिनि, बॉर्डर ख़तमु आहे। हाणे सिर्फ़ु उहे रुगो लाइसेंस वारा आइटम आहिनि उहे जेके आहिनि से अचनि थियूं। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त करोना जेका आहे त हिकिड़ी अहिड़ी वबा जी सुरंग ते पाणी सुरंग विछाए था न जंग में, दुश्मन अचे सुरंग जो पेर पवे पियो। हाणे असांजो समाजी तौर ते अहिड़ो तलक थी वियो आहे जो करोना वायरस सुरंग आहे हिकिड़ी, ख़बर न आहे त किथे विछाई पई आहे, पेर लॻी वियो, फाटी पियो त सॼो माशरो। तहिड़े तरह सां हुनजो तालीम ते बि असरु पवंदो ऐं तालीम सां बि इहा हालत थींदी, इक़्तिसादियात सां बि इहा हालत थींदी। हाणे इहो आहे तव्हां ॾिसो ग्लोबल वर्ल्ड ते बचो कोन्हे, ख़ासि तरह हींअर इलेक्शनूं अचणियूं आहिनि, अमेरिका जी इलेक्शन अचणी आहे जेका दुनिया जी वॾी मिली, उहा इलेक्शन अचण वारी आहे। यूरोप में बि काफ़ी मुल्कनि में इलेक्शनूं अचणियूं आहिनि, त उन इलेक्शन में जिन माण्हुनि करोना वारनि ते कुझु कयो हूंदो या उनजो पंहिंजो नुक़्तो नज़र कंदा, उते चेंजिस वॾियूं हूंदियूं। ऐं थी सघे थो त हीअ बि जेका आहे पाकिस्तान में बि माण्हू सम्झी सघां थो त जेको आहे 2021 जेको आहे हिननि हालतनि में 2021 इलेक्शन जो सुवालु आहे मुंहिंजे ख़्याल मुताबिक़। त पाकिस्तान में वॾियूं तब्दीलियूं हूंदियूं, हुकूमत में तब्दीलियूं हूंदियूं, सियासी माण्हुनि में तब्दीलियूं हूंदियूं, जेके ख़िदमत गुज़ार हूंदा या जेके समाजी तौर ते जिन माण्हुनि ख़िदमतूं कंदी उन्हनि जे अचण जा बि चांस वधंदा ऐं सियासत जो रुख बदिलबो ऐं नवां कानून ठहंदा ऐं नयूं हदबदियूं थींदियूं, नयूं हदबदियूं ईंदियूं, नओं सिस्टम ठहंदो ऐं दुनिया जा जेके उसूल ज़ाब्ता कानून कल्चर तमामु घणो चेंज थींदो। एडवोकेट यूसुफ लगारी साहब सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हुयो ऐं हुन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ॾींदा ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त, तेसि ताईं सदाईं गॾु।